सीनियर सूबा वज़ीर शहजी अली नामेमर चयो आहे त बदकिस्मती सां पीपी ख़िलाफ़ हिकु माइंड सेट प्रोपेगेंडा पखेड़े रहियो आहे। मसइला पूरे पाकिस्तान में आहिनि। सिर्फ़ पीपी ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ प्रोपेगेंडा जो दुकान खोलियो वियो। हिकु शख़्स खे फ़रिश्तो बणाए पेश कयो वियो ऐं कुझु जमायतनि खे ख़राब करे पेश कयो वियो। सिंध हुकूमत हमेशह तासुब ऐं नफ़रत जी सियासत ख़िलाफ़ रही आहे। ज़मीनी तौर ते को बि तासुब न आहे। कराची में इस्लामाबाद जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सीनियर सूबाई वज़ीर चयो त इस्लामाबाद जे सहाफ़ियुनि खे कराची में भलीकार कयां थो, जेके सिंध हुकूमत जी ख़ासि दावत ते आया। हुन चयो त बदकिस्मती सां पीपी ख़िलाफ़ हिकु माइंड सेट प्रोपेगेंडा पखेड़ियो वियो आहे। सिहत जे शोबे में सिंध जो कंहिं बि सूबे सां को मुक़ाबिलो न आहे। सीनियर वज़ीर चयो त सिंध जे अस्पतालुनि में सभ खां बहितरीन सहूलियतूं मिली रहियूं आहिनि। NICVT अस्पतालुनि में मुफ़्त इलाज थी रहियो आहे। सखर जे अस्पतालुनि में सभ खां वधीक ॾखण पंजाब ऐं बलोचिस्तान मां मरीज़ अचनि था। हुननि चयो त गिम्स ॻंभठ में लिवर जो ट्रांसप्लांट मुफ़्त थी रहियो आहे। गुर्दनि जे इलाज लाइ माण्हू पहिरीं भारत वेंदा हुया, हाणे अफ़गानिस्तान ऐं ईरान समेत ॿियनि मुल्कनि मां माण्हू इलाज लाइ सिंध अचनि था। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो त पीपी क़यादत जी ख़्वाहिश आहे त बलोचिस्तान में NICVT शुरू कई वञे, जिथे जिथे KP